नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ में ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ में खैरपुर SSP ज़फ़र इक़बाल मलिक जे हुकुम ते पुलिस जो कच्चे वारे इलाइक़नि में गश्त जारी है। पुलिस पिकेट क़ाइमु करे छॾी है। इन हवाले खां असां राब्तो कयो आहे पीर जे ॻोठ में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नौमान अली ख़ासकेली खां। जी नौमान, हिन हवाले खां तव्हां वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल हरेश, शिकारपुर में पुलिस जवाननि ते धाड़ेलनि जे हमले वारे वाक़े बाद SSP खैरपुर पुलिस के हाई अलर्ट करे छॾियो आहे। जदीद असलियो साण करे पीर जे ॻोठ जे कच्चे वारे इलाइक़े में पुलिस पिकेट क़ाइमु कयूं वयूं आहिनि। SSP खैरपुर ज़फ़र इक़बाल मलिक जे हुकुम ते अमल दरामद कंदे पीर जे ॻोठ जो SHO मोहम्मद इक़बाल नून पुलिस के अलर्ट करे छॾियो आहे। SSP जो पीर जे ॻोठ में पुलिस पिकेट वधाइण जो हुकुम जारी कयो वियो आहे ऐं ईंदड़ वेंदड़ रस्ता बंदि करे ऐं चेकिंग जो अमल शुरू कयो वञे ऐं क्रिमिनल खे बख़्श न कयो वेंदो ऐं न ई कयो आहे कैफ़े किरदार ताईं पहुचाईंदासीं। पीर जे ॻोठ जो SHO मोहम्मद इक़बाल नून। जी मेहरबानी नौमान अली। अवां तफसीलात ॿुधाया अवामी न्यूज़ जे नाज़रीन खे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।